हाँ सत्संग थोड़ो ही सत्संग टिन प्रकार जा थींदा आहिनि। हिकु यथार्थ थींदो आहे, हिकु रोचक जेकी कृष्ण लीला ते कंदासीं उहा रोचक आहे, मन खे रस ॾियण वारो, जीवन ठाहिण वारो न आहे। कृष्ण लीला थींदी ॿारनि खे तव्हांखे ईअं मज़ो ईंदो, बाक़ी कोई यथार्थ न आहे जीवन में, कोई रूपांतरण कृष्ण लीला सां न थींदो। इहो सोचे रखिजो, मतां सोचो त कोई यथार्थ आहे, रोचक आहे। कृष्ण लीला रोचक, थोरो यथार्थ सत्संग, ऐं हिकिड़ो थींदो आहे भयानक। भयानक सत्संग थींदो न, जेको माण्हुनि खे डिॼारे करे ऐं कुझु पंहिंजो उल्लू सिधो करे, उहो कमु न। भयानक त बिल्कुलु न। भयानक जेको तव्हां गरुड़ जी पाठ वाठ कराईंदा आहियो, इहो भयानक आहे। माण्हू खे भउ ॾे, हीअं कंदे हीअं थींदी, नरक मिलंदी, हे मिलंदी, उहो न। थोरो रोचक कृष्ण लीला ऐं यथार्थ सत्संग जीअं आहे तीअं। थोरो यथार्थ सत्संग पहिरियों करे, तंहिंखां पोइ इहा कृष्ण लीला कंदासीं। यथार्थ छाखे चइबो आहे? कोई बि अंधविश्वास न, जीअं आहे तीअं परमात्मा। माण्हुनि जे अंदर में अंधविश्वास ॾाढो भरियल आहे। भई कोई भॻवानु आकाश में वेठो आहे, कोई भॻवानु ईअं व्यक्ति आहे। कोई परमात्मा व्यक्ति न आहे। व्यक्ति यानी माण्हू, जीअं मां वेठो आहियां ईअं कोई परमात्मा आहे ई कान। हीअ यथार्थ ज्ञान थी। परमात्मा कोई हिकु त माण्हू जी धारणा आहे परमात्मा कोई पुरुष, छो जो नालो ई जेको बि आहे पुल्लिंग में आहे। पुल्लिंग यानी पुरुष। भगवान, परमात्मा, ईश्वर, इहे नाला कंहिंजा हूंदा आहिनि? इहे मर्दनि जा हूंदा आहिनि। दया, करुणा, शांति, इहे कंहिंजा हूंदा आहिनि? स्त्री जा। त भॻवान जी धारणा माण्हू जे अंदर में हूंदी आहे कोई परमात्मा पुरुष आहे। न, कोई पुरुष परमात्मा कान्हे। पुरुष आहे त स्त्री कहिड़ो ॾोह कयो आहे? स्त्री परमात्मा न थी सघंदी छा? न परमात्मा पुरुष आहे, न परमात्मा स्त्री आहे। परमात्मा व्यक्ति न आहे, परमात्मा समष्टि आहे। तव्हांजी धारणा वेंदी आहे कोई मथे कैलाश ते भॻवानु वेठो आहे, कोई ब्रह्मा वेठो आहे, कोई विष्णु वेठो आहे। कंहिं ॾिठो आहे? परमात्मा समष्टि जी यथार्थ खे सम्झंदीअ त हिते जेको असां वेठा आहियूं परमात्मा में वेठा आहियूं। जे मछलीअ जे इर्द गिर्द आहे कुझु त जल आहे, ऐं असांजे इर्द गिर्द आहे कुझु त सभिनी खां वधीक परमात्मा ई आहे। परमात्मा ईअं माण्हू न आहे, परमात्मा समष्टि आहे। परमात्मा मां सिर्फ़ु नालो खणां थो पियो, परमात्मा बि न चवां, भगवता, ईश्वरयता। ईश्वर त हिकु थी वेंदो, हे समष्टि, ईश्वरता, भगवता। मां चवां तुंहिंजो घर, तुंहिंजो परिवार, इनखे माण्हू अगरि सम्झे, घर खे, परिवार खे, काॾे वञण जी ज़रूरत ई कान्हे। माण्हू भिटके थो। थोरो मुंहिंजो सत्संग ध्यान सां, कोई बि अंदर में पक्षपात न कजांइ, न त ॿुधी न सघंदे। हाणे ॿुधो था, वरी तव्हांखे अंदर में कोई वीचार अची वियो पक्षपात जो, सही ग़लति जो, त उहो तव्हां न ॿुधी सघंदा। तव्हां सिर्फ़ु ॿुध बसि। बाक़ी जेॾीमहिल राति जो सुम्हे ओॾीमहिल सोचजांइ छा ॿुधी आहे। हिन महिल सिर्फ़ु ॿुध। परमात्मा कोई ईअं व्यक्ति न आहे, समष्टि आहे। जीअं सोची त तुंहिंजो घर मंदिर, जीअं सोची तुंहिंजो दुकान, तुंहिंजो मंदिर, जीअं अहिड़ी तुंहिंजे अंदर में दृष्टि अचे, पोइ तुंहिंजे वहिंवार में फ़र्क़ु अची वेंदे। माण्हू मंदरनि ते वेंदा आहिनि, पूजा कंदा आहिनि, ऐं घर में गार कढंदा आहिनि। घर में माउ खे गार ॾींदा आहिनि, भेण खे, ज़ाल खे हथु हलाईंदा आहिनि। ग़लति। ऐं पूजा करणु वेंदा आहिनि मंदर ते, ग़लति। तूं सच खे त दड़को ॾिने, गार ॾिने, कूड़ खे पूॼे, वॾो कूड़ आहे, सच न आहे, प्रतीक आहे उहो। मंदिर हिकु प्रतीक आहे, सच न आहे। सच हिते ई थी।
तुझी ज़ाल, तुझी माँ, तुझो पीउ, तुझो भाउ, तुझी भेण जीवंत परमात्मा है। जेके चइजे जीवंत, जिन पैगंबरनि संतनि ॼातो उन्हनि कॾहिं मंदिरनि में मूर्तियुनि में कुझु न चयो, कॾहिं बि न चयो मंदिरनि में मूर्तियुनि में त भाई उते परमात्मा आहे। हे हिकु पैगंबर जंहिंजो नालो तव्हां हिकिड़ो सलोक उनजो सभिनी ॿुधो आहे, जंहिंजो नालो मलुक। इहो सलोक सभिनी ॿुधो आहे, अजगर करे न चाकरी, पंछी करे न काम, दास मलुक का कह गए सबके दाताराम। इहो त सभिनी खे ख़बर आहे मलुक दास। इन में हिकारी गड़बड़ी थी हिंदुस्तान में, माण्हू आरसी थी विया। हो काॾे थो ॻाल्हाए ऐं माण्हू आरसी थी विया। पोइ हाणे घर घर में सुम्हिया पिया आहिनि के माण्हू, बसि अजगर करे न चाकरी, पंछी करे न काम, जॾहिं भॻवानु ॼण वारो आहे पाण ई ॾींदो। अरे ग़लति अर्थ कढियो अथऊं, इहो अर्थ आहे ई न। माण्हू वरी आरसी थी विया। अरे अजगर करे न चाकरी, पंछी करे न काम, जेतिरो पंछी कमु कंदो आहे तूं बि न कंदो हूंदे। सुबुह खां उथंदो आहे जेतिरो पंछी कंहिंजी चाकरी कंहिंजी नौकरी न कंदो आहे, बाक़ी कमु तूं हिकिड़े पंछी पोतो घुम हुनजे पोतो। काई वरी गर्भवती काई झिरकी हुजे त घुमीस त सही, केॾो वॾो कमु थी करे पई, सॼो ॾींहुं कख वात में विझी करे ठाहींदी आहे घरु, या ॿार ॼमी वेंदा अथसि ॿारनि खे कीअं खाधो पहुचाईंदी आहे। ॾिस त सही केॾो कमु थी करे, तव्हां खां वधीक थी करे। ऐं माण्हू ओॾे सोचे ई नथो अजगर करे। अजगर बि सॼो ॾींहुं हुनजो शरीर थोरो भारी भकम थींदो आहे, उहो चाकरी कंहिंजो नौकरी न कंदो आहे, उहो बि सॼो ॾींहुं हुनखे बि पेट में मिलंदो आहे, रोटी मिलंदी अथसि, वेठे वेठे उहो निहारींदो आहे, फूक ई हिकिड़ी ॾींदो आहे, 20 पंछी उनजे पेट में हली वेंदा आहिनि। एॾो वॾो असां अजगर ईअं स्कूल में पढ़ियोसीं त हुन में लिखियलु हुयो 200 टीन अजगर जे पेट में हलिया वञनि, गेह जा एॾो वॾो हुनजो भरी शरीर थी वेंदो आहे, उनखे बि मिलंदो आहे। पर पुरुषार्थ त सभु कंदा आहिनि। तीअं ई इन मलुक दास जा 2-3 सलोक अथसि। मां 2-3 सलोक तुंहिंजे जीवन में उतरजी वञनि त वेद अची वेंदा आहिनि। परमात्मा कोई व्यक्ति न आहे। थोरा नंढड़ा सां ईअं सलोक, थोरा मां सलोक चवां, थोरो ई अर्थ चई करे तंहिंखां पोइ कृष्ण लीला। सभा जे हृदय बजे प्रेम पखावजता, सभा जे हृदय बजे प्रेम पखावजता, मंदिर ढूंढत को फिरे मिलो बजावन हार, मंदिर ढूंढत को फिरे मिलो बजावन हार, करिए पखावज प्रेम का हृदय बजाओ तार, करिए पखावज प्रेम का हृदय बजाओ तार, मन नचावे मगन फिरे तिसका मता पार, मन नचावे मगन फिरे तिसका मता पार, जो तेरे घट प्रेम है कह कहना सुना, जो तेरे घट प्रेम है कह कहना सुना, अंतर्यामी जानिए अंतर्गत का भाव, अंतर्यामी जानिए अंतर्गत का भाव, माला फिरऊं न कर फिरऊं जेवा कहूँ न राम,
माला फिरऊं न कर फिरऊं जिहवा कहूँ न राम। मेरा सुमिरन हरि करे मैं पाया विश्राम। मेरा सुमिरन हरि करे मैं पाया विश्राम। जित जित देखूं आत्मा तित तित सालिग्राम। जित जित देखूं आत्मा तित तित सालिग्राम। बोलन हारा पूजिए पत्थर से क्या काम। बोलन हारा पूजिए पत्थर से क्या काम। पंज श्लोक हिक हिक जो अर्थ अहिड़ो वेदन के मात करे छॾे, उपनिषदन के मात करे छॾे। परमात्मा कोई व्यक्ति ना है। तव्हांजी धारणा कंहिं हली वेंदी आहे कंहिं व्यक्तिअ में, कोई मथे वेठो आहे। जॾहिं ईअं सम्झंदीअ परमात्मा छा आहे, तुंहिंजे वहिंवार में फ़र्क़ु अची वेंदी। तूं हिते प्यारु कंदे हिते, न त माण्हू चवंदा आहिनि असां भॻवान सां प्रेम कंदा आहियूं, समाज सां प्रेम कंदा आहियूं, भारत माता सां प्रेम कंदा आहियूं, ऐं पंहिंजी माउ खे पथर हणंदा आहिनि ऐं माण्हुनि सां विढ़ंदा आहिनि ऐं प्रेम कंदा आहिनि भॻवान सां। कोई भॻवान आहे जंहिंसां तूं प्रेम कंदो आहे? कोई आहे परमात्मा कंहिंसां प्रेम कंदो आहे? परमात्मा जॾहिं ख़बर पवंदे, मां चवां पंहिंजे घर जे भातियुनि खे ॾिसी करे तोखे परमात्मा जी यादि अची वेंदे। हिते ई आहे ऐं वहिंवार में फ़र्क़ु अची वेंदी। हिन महिल माण्हू भॻवान खे नथो सम्झे, उहो सम्झे थो भॻवान, छो जो धारणा ई अहिड़ी जनमनि खां माण्हू खे अंदरि विधी वई आहे। कोई भॻवान मंदिर में आहे, कंहिं तीर्थ ते आहे। अरे तुंहिंजे घर में ई भॻवान, तुंहिंजो घर मंदिर थी वेही रहंदे। घर तुंहिंजो मंदिर थी। अॼोको सत्संग नंढड़ो सो हिते ॿुधी करे यादि कॾहिं कॾहिं रंजू अचो। मां सत्संग ॿुधी आई हुयमि। तुंहिंजो घर, मां घर में बि हाणे मां पंहिंजे हिसाब सां सभिनी खे चवां, घर में बि मंदिर न ठाहे। ॻाल्हि तव्हांखे विपरीत लॻंदव, पर मुंहिंजी ॻाल्हि राति जो सोचिजां। घर में तव्हां ठाराईंदा आहियो घर ऐं चवंदा आहियो पहिरियों मंदिर पूजा जे लाइ। हीअ मां पंहिंजे अनुभव सां ॿुधायांव थो। तुंहिंजो घर मंदिर न आहे छा? ॿियो मंदिर छो? तूं हे ज़ाइफ़ूं जेको बि कनि थियूं घर में, छा इन्हनि जी पूजा कान्हे का? तूं हिकु रोटी ठाहे थी, तुंहिंजी पूजा थी। हे दुलाराम वञी दुकान ते वेही करे दुकान हलाए थो, पूजा आहे। न अचे सम्झे मूंखां सुभाणे पुछे त मां ॿुधायांसि पूजा कीअं आहे। पूजा आहे। उन दुकान ते बि मंदिर न रखिजे। दुकान ते बि तूं टिप टाप थी वे, एसी लॻाए दुकान में बढ़िया थी वे, ऐं दुकान बि अहिड़ो हुजे बिल्कुलु टिप टाप हुजे, फर्स्ट क्लास। ऐं माण्हू मूर्तियूं रखे, हेॾी सारी रख, पीर बैलफ, दुकान पे थो हलाए ऐं सोचे थो भॻवान। मां त ॾिठोमांसि हिकिड़े मूर्तीअ में वेठो थो पूजा करे, 5 मिंट थी वियसि वेठो पोइ अगरबत्ती घुमाए, अंदर में लोभ, भॻवान हीअं कजांइ, भॻवान हीअं कजांइ, अॼु मूंखे ट्रांसफर कराइणो आहे, अॼु मूंखे। इहा तुंहिंजी पूजा आहे? ऐं पोयों ग्राहक बीठो अथसि, चएसि थो मूंखे जल्दी खंडु ॾे, 5 किलो महिमान आहे घर में। वरी ईअं थो करेसि, ॾिसे नथो अंधा, मां पूजा थो कयां। 2 कौड़ीअ जी पूजा थी। उन ग्राहक खे ॾींहं सां भॻवान खे ॾिनई। मुंहिंजी ॻाल्हि सम्झजांइ, कुझु न थींदो हुन पूजा करण सां।
तू पंहिंजे ग्राहक खे टेकिल कर, उन सां मिठो ॻाल्हाए, जे ग्राहक तुंहिंजो कॾहिं थिड़के न। ग्राहक सां छिड़ब ऐं ओॾे पूजा थो करे पियो, ग्राहक में तुंहिंजो जीवंत परमात्मा थी। ऐं घर में ॿार आहिनि, कुझु घुरनि था, माई उनखे न ॾेई करे वञे थी मंदर ते, चई मां त मंदर ते। उहो ॿार घुरेसि थो पियो, चएसि थो पियो आज मेरा प्रीति भोज है, शनिवार जो ॾींहुं प्रीति भोज है मम्मी, मेरे को जैसे संडे को क्रिस्पी बना के देती हो, वेज क्रिस्पी, वो मेरे को बना के दो, मेरे को अच्छी लगती है, मैं अपने सहेलियों को भी खिलाऊंगी, मेरे को क्रिस्पी बना के दो। मम्मी थी चाहे सुनो, मेरे को जाना है मंदिर, क्रिस्पी बनाने में देर लगेगी, चेहरा ढूंढा ले जाना है तो ले जाओ, बाकी क्रिस्पी नहीं बनेगी। अरे तुंहिंजो मंदिर, उन ॿार खे क्रिस्पी ठाहे ॾे, न वञ मंदिर। ॿार खाईंदी, भगवान खाईंदी, सचो भोग थी। संतन चयो आहे कोई पूजे देवरा, देवरा यानी कि मंदिर, कोई पूजे मस्जिद, कोई मस्जिद की पूछींदो आहे मुसलमान, मैं तो पूजूं बोलता, जो खाए दीद बदीद, मां भी ॾिसां उहो बि ॾिसे। तुंहिंजो ॿार खाए थो, तूं ॾिसे थी, उहो बि ॾिसे थो, इहो ई त परमात्मा आहे। ऐं तूं उनखे धुतकारे थी, वञे थी मंदरनि ते। सच न थी, सच इहो आहे, इहो सच आहे। सच्चाई बिल्कुलु कड़वो सच थी वियो। ऐं घर में तव्हां जेको बि कमु कयो था, तव्हांजी पूजा थो। माइनि जे असरे माई नथी अचे, बुखार थो थी पए माईअ खे, माई न आई आहे, 2 ॾींहं थिया आहिनि माई न आई आहे, मूंखे बुखार थी पियो आहे। हाणे घर जी तूं अगरि सफ़ाई करे थी त तूं घर खे मंदरु न सम्झो, न अचे त न अचे, माई नथी अचे, एॾो परेशान। मां त हिकिड़ी माईअ सां ई ॻाल्हायां पियो, हेॾो हीअं वेठी आहे, मां हेॾो वेठो आहियां। माई मूंसां ॻाल्हाए वेठी थी, ऐं माईअ हेॾो, माई आयसि, नवरात्रा पिया हलनि, माई आयसि, मां वेठो आहियां हेॾे मुंहुं करे, माई हुनखे ॾिसी थी करे साहु पियो। मां बिना ॻाल्हायूं त साहु कीअं पई? चई बाबा हे माई आई थी 10 ॾींहंनि खां पोइ, मां हिकिड़े राजा जो तोते में साहु हुयो, त तोते खे चङी तरह रखियो आई, त तुंहिंजो बि साहु हुन माईअ में थी। चई थी साहु पियो, अरे मुड़ुस जो ईंदो थी कॾहिं साहु, इहो त रोज़ु ईंदो आहे, मुड़ुस रोज़ु ईंदो आहे, उन में साहु कान्हेसि, साहु माईअ में अथसि। आयो या मूंखे साहु पियो। हिन तोते जो हिकिड़ो हातिम ताईं खेल ॾिठोसीं, राजा जो तोतो 7 कमरनि में हो, उनखे कोई घुटो पोइ ॾिस त राजा खे घुटो पोइ लॻे। तीअं ई तव्हां माई, हिकिड़ी माई वरी मां नेरनि पियो खावां, बरसाति जा ॾींहं, चई बाबा सिर्फ़ु 15 मिंट बरसाति न पई। मां छो न पई? चई बाबा 15 मिंट सिर्फ़ु न पए। मां कीअं रोकींदोमांसि बरसाति, छो छा थी वियो थी? चई बाबा सिर्फ़ु 15 मिंट न पए। मां ॿुधाए त सही छो न पए? चई इहा मुई माई न ईंदी, बरसाति पवंदी न ईंदी, न पए। ऐं कुदरत वरी माई आई, चए थी बाबा हाणे वरी अहिड़ी पई जीअं माई वञे ई न पंहिंजे घर। अहिड़ा तव्हांजी सोच ऐं वीचार भाई, मूंखे त ॾिसी करे हैरानी लॻंदी। तव्हांजो घर यथार्थ ज्ञान जेको सोचींदी, यथार्थ ज्ञान इहो ई थी, लोगा भरम न भूलो भाई, लोगा भरम न भूलो, लोगा भरम न भूलो। खालिक यानी परमात्मा, खालिक खल्क में खालिक, खालिक खल्क में खालिक, पूर रहो सर्ब ठाई, पूर रहो सर्ब ठाई। एक नूर ते सब जग उपजो, एक नूर ते सब जग उपजो, कौन भले
कौन मंदे अव्वल अल्लाह नूर पाया कुदरत के सब बन सब में 14.5 अरब एक गुरु नानक जी उंगली तां ॾिठी हूंदी ऐं उहो हिन जो ॾींहुं 2-3 ॾींहंनि में उनजी जयंती आहे। तव्हां जंहिं बि ॾिठो हूंदो गुरु नानक हिकु उंगली ऐं पहिरीं पौड़ी गुरु नानक जी तव्हां सभिनी खे यादि बि हूंदी मां सम्झां थो। पर उहा पौड़ीअ जो तव्हां उपयोग किथे कंदा आहियो जिते भउ थींदो अथव। जिते भउ थींदो अथव उते तव्हां चवंदा एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर काल मूर्त अजूनी शिव अंकुर प्रसाद जपा सतगुरु साहिब नानक शिव साहिब। अरे ये गुरु नानक जी पौड़ी हिकु ही पौड़ी एक ओंकार एक ही सब में व्यापक एक। हाणे हिते तव्हांखे शंका पवंदी हिकु एॾा कीअं थींदो? एॾा पूरी रायपुर में घणा बल्ब घणियूं एसियूं घणियूं लाइटियूं घणियूं ट्यूब लाइटियूं ट्रेनियूं हलनि थियूं सभु हलनि था न। अलॻि अलॻि सामान आहिनि अलॻि अलॻि शयूं हलनि थियूं। टुटी बि पए थो फैल बि थी थो वञे भॼी बि थो पए। लाइट हिकु आहे न लाइट न टुटंदी आहे बल्ब टुटी पवंदो ॿियो लॻी वेंदो माण्हू मरी वेंदो ॿियो अची वेंदो पर उहो परमात्मा न मरंदो आहे। परमात्मा हिकु आहे हिकु। ये गुरु नानक एक ओंकार यानी एक ही परमात्मा। जप साहिब जंहिं पढ़ियो हुजे हुन में हिकिड़ो अखर अथसि आदेश तिसे आदेश आद अनिल अनाहत जुग जुग एको वेस। हुनजो अर्थ आहे उनखे प्रणाम आहे। ईअं मां बि तव्हांखे प्रणाम थो कयां कोई मुंहिंजो ॿियो मतिलबु कान्हे। मुंहिंजो मतिलबु इन सां आहे जेको तव्हांजे अंदरि जीवंत जेको आहे इहो न मरंदो आहे। पैसा शरीर प्रॉपर्टी सोन हुजनि सभु रख है अंत न जो रख है कुछ न थींदी कुछ न साण खणी वेंदे न कुछ थींदी न सां। हिकु ई थी जेको जीवंत आहे उहो सभ जे अंदरि शाश्वत सभिनि जे अंदरि जेको मरंदो न इहो ई परमात्मा आहे। गुरु नानक चए थो आदेश तिसी आदेश उनखे प्रणाम। आद अनिल अनाद जुग जुग एको वेस। जुगनि खां वठी हिक ई वेस में उहो हिकु ई आहे। माण्हू पद में अची चुका आहिनि। जंहिं जॻह ते तव्हां वेठा आहियो 700 माण्हुनि जी हेठि धरतीअ में रख आहे। एॾा माण्हू थी गुज़रिया आहिनि पर उहो हिकु ई आहे। माण्हू मरंदो उहो न मरंदो। पूरे विश्व में हिकु इहो गुरु नानक अनुभूति कई कबीर कई रवदास कई सभिनी कई हिकु। इन हिक सां प्रेम आहे। हे सभु मरण धर्म आहे। शरीर बि मरंदो तुंहिंजी ज़ाल जे अंदरि आहे उहो आहे त तुंहिंजो प्यारु आहे उहो निकिरी वञे पोइ बाक़ी पाईस पंहिंजी ज़ाल खे। कंहिंजो पीउ हुजे ज़ाल हुजे असांजो प्रेम उन शिव सां आहे। शिव उहो आहे जेको आहे त असांजो प्रेम आहे न त शव आहे न त हे शरीर शव आहे। सभिनी में आहे सभिनी में आहे केर बि हुजे सभिनी में हिकु आहे प्रेम। मां चवां उन सां उनखे ई मां प्रणाम थो कयां। मुंहिंजी कथा ॿुधी करे हिकु ॼणो बिल्कुलु वियो वञी पंहिंजी ज़ाल खे पेरे पई ज़ाल ढिजी वई मारे आई बाबा मग़ज़ ते चढ़ी वियो अथसि मूंखे पेरे पियो पए। मैं सही हाणे सम्झो अथई तोखे थोरी थो पए। वो चओ पुट खे बि पवे तोखे पुट खे थोरी थो पए। उहो मंदरनि खे हाणे मथां न टेकींदो हाणे टेकींदो जीवंत खे। माण्हू चवंदा आहिनि पागल आहे सही उहो आहे असां पागल आहियूं
जो नथा सम्झूं पिया हुन सम्झो हाणे उहो असां था सम्झूं पिया काॾे पहुची वियो आहे उन ही सही परमात्मा खे सम्झो आहे अगरि इहो सत्संग यथार्थ हिनखे चइजे सम्झे त मां चवां तुंहिंजे जीवन में रूपांतरण अची वेंदो आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार ओम शांति शांति।